जुडोलोग नसीर केनाल जे पुछड़ी आबपाशी सब डिवीजन खैरपुर गंबो जे 17 शाखुनि में पानी जे अतरादू कोट खिलाफ सिंध आबादगार तंज़ीम जे सॾते आबादगारनि ऐं हारियुनि जो एतिजाजी मुज़ाहिरो। आबादगारनि बदीन मीरपुर खास रोड ब्लॉक करे धरणो हणी छॾियो। ट्रैफिक मोतल आबपाशी अमलदारनि खिलाफ छिती नारेबाज़ी कई। उन मौके ते सिंध आबादगार तंज़ीम जे अॻवाननि तारिक महमूद आनाई, लुत्फ़ अली मलकानी, हाजी अली बख्श मलकानी, अनवर राजपूत, शफी मलकानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नसीर केनाल जी पुछड़ी आबपाशी सब डिवीज़न खैरपुर गंबो जे करप्ट ऐं राशी आबपाशी अमलदारनि पाणी जे हथरादू खोट ॼाणाए 17 शाखुनि जो पाणी चांग रेगुलेटर वटि बंदि करे असांजी ज़राअत खे तबाह करे मुआशी कंगाल करे छॾियो आहे। हुन चयो त मुंड में बरसातुनि सबबि वाहन शाखुनि खे घारा पइजी रहिया आहिनि, पर असांजी शाखुनि में वारी उॾामी रही आहे। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त इलाइक़े वासी पीअण जे पाणी ढुक लाइ बि परेशान आहिनि। मलिकानी शरीफ, पिंगरियो, खैरपुर समेत ॿियनि इलाइक़नि में फुटी जा वापारी कप टकी धणी ते ख़रीद करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे कंगाल करे रहिया आहिनि। हुननि आबपाशी खाते जे आला अख़्तियारनि समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कयो त पाणी जी अतरादू खोट ख़तमु करे फुटी जे सरकारी अघ ते अमल दरामद कराए आबादगारनि खे मुआशी कत्लेआम खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।